अस्सलाम वालेकुम। अॼु आहे वेनसडे 17 नवंबर ऐं टाइम थियो आहे हिन महिल तक़रीबन 10 वॼी कुझु मिंट थिया ऐं मां ही रोज़ खां थोरो देरि सां थी व्लॉग शुरू कयां, छो त मां राति जो हे फिलिंग करे रखी हिननि जी, हिन विहाणी जी बि जेका हिन में अंदरि आहे ऐं सुबुह जो मां हिननि जी सिलाई कई आहे, हिननि खे बंदि कयो आहे ऐं हिन जो ही नंढिड़ो नकु ठाहियो अथमि ऐं हिन खे काज ऐं बटण हयो आहे विहाणीअ खे, येलो बटन जी मुंहिंजी सॼी स्कीम हुजे, थीम हुजे ऐं हीअ चादर है, ठीकु आहे, बेबी कॉट जी ऐं विहाणी आहे। ज़रूरी न आहे त असां नंढड़े ॿार खे न्यू बॉर्न खे हिन ते सुम्हारियूं बि, पर पासनि खां सपोर्ट बि ॾेई सघिजे थी ऐं हे ॿ हिन सां मैचिंग टॉइज़। मां हमेशह जॾहिं बेबी सेट्स ठाहींदी आहियां, ठाहींदी हुयमि, हे अॼु इलाही अरसे खां पोइ ठाहियो आहे, त उन में मां हमेशह जेको प्रिंट हूंदो हो, प्रिंट में जेका शइ हूंदी मां उनजो टॉय ठाहींदी हुयमि। सो हिन जे प्रिंट में हीउ चंड हुयो, सो सेम त न ठाहियो आहे मां, पर चंड ठाहियो आहे ऐं स्टार सेम ठाहियो आहे तक़रीबन। सो हीअ सेट पई कंप्लीट कयां, उन में मूंखे टाइम लॻी वियो, गॾु गॾु ॿिया सन्हा थुल्हा कम कंदी रही आहियां, खीर वीर काढ़ियमि, ज़हरा हली वई, उन खां पोइ कुझु शयूं जेके कल्ह बॉक्स मां कढियूं उन्हनि खे थोरो ठिकाणो ॾिनमि, त इहो मुंहिंजो सिलसिलो जारी आहे कम जो। सो इहा मुंहिंजे व्लॉग जी इब्तिदा आहे अॼु जी, अॻियां हाणे कंटिन्यू कंदासीं पंहिंजे ॾींहं जा जेके बि कमकारियूं थींदा। 11 थिया आहिनि ऐं मां अची वई आहियां किचन में ऐं हिते थांव मां काफ़ी देरि पहिरियों ई सिधा करे वई हुयमि, जीअं हमेशह पखिड़े वेंदी आहियां त जीअं जल्दी सुकनि, इहे थी अंदरि कंदमि हाणे। ऐं उनखां सवाइ सुराण खे मां सुबुह चयो चांवर साफ़ु करे वञा, हिकिड़ो गिलास गुड़ कढी वई आहे ऐं हे ड्राई फ्रूट कढी रखी वई आहे, छो त हे गुड़ ऐं ड्राई फ्रूट असां रखंदा आहियूं फ्रीज़र में। गुड़ ॿाहिरि इलाही दफ़ा ट्राए कयो आहे त किवलियूं थी पइजी वञनि, ठीकु आहे। सो अॼु मुंहिंजी दिलि चाहे थी त मां ताहिरी पचायां। ताहिरी मां इन करे बि आराम सां खाई वेंदी आहियां, हिकु त मां हल्की मिठी ठाहींदी आहियां, ॿियो त गुड़ में पकल हूंदी आहे, त गुड़ रिफाइंड कोन्हे, त खंड खां जेको आहे घटि नुक़सानदेह आहे, बहरहाल घणो त इहो बि नथो खाई सघिजे, पर हल्को मिठो हिकिड़ी लिमिट में खाई सघिजे थो। ऐं मां पचाईंदमि अॼु मच्छीअ जो बोड़, हिन में बसि मच्छीअ जा कुझु पुछ वारा हिसा आहिनि ऐं कुझु मुंडीअ जा पीसिस आहिनि, सुरमाई मच्छीअ जा। त बोड़ जे लाइ मूं वटि पटाटा ख़तमु थी विया ऐं थूम बि न हुई, त इहे मां अॼु सिर्फ़ु 2 शयूं वरितियूं आहिनि भाॼी वारे खां, छो त असां सुभाणे थर्सडे बाज़ारि वेंदासीं स्पेशली भाॼियूं ऐं फ्रूट वग़ैरह वठणु, कुझु ॿी बि शयूं आहिनि, तंहिंजे करे तो अॼु ई हिकिड़ो भुॻल बोड़ ठहंदो मच्छी वारो मानीअ सां ऐं ठहंदा ही ताहिरी ठहंदी, ठीकु आहे। सो फ़िलहालु त चांवर भिॼाईंदमि, थांव अंदरि कंदमि, अलाए छा कंदमि ख़बर न आहे। ऐं गीज़र बि जेको आहे अलाए केॾी महिल कोई लम्हे भर लाइ गैस वई आहे त उहो बंदि थी वियो आहे, त उहो बि मूंखे ऑन करिणो आहे। इहो बि हिकिड़ो वॾो कमु हूंदो आहे सची, गैस वञण जो सभिनी खां वॾो नुक़सानु ई हूंदो आहे गीज़र बंदि थी वेंदो आहे। सो हाणे उहो गीज़र बि ऑन कयां, थांव अंदरि कयां, हितां किचन जो कमु वाइंड अप कयां। अॼु मां पंहिंजे व्लॉग में ई तव्हां सां मच्छीअ जे बोड़ जी रेसिपी शेयर थी कयां ऐं पोइ इहा ई रेसिपी जेका आहे मां वरी उर्दू में जेको मथां ओवर वॉइस करे शेयर कंदमि, ठीकु आहे। सो मच्छी मां वटि आहे ही सुरमाई मच्छीअ जा कुझु बचा सचा टुकड़ा आहिनि, पुछ वारा बि ऐं मुंडीअ वारा बि, ऐं तव्हां जेकॾहिं चाहियो त पंहिंजी मर्ज़ीअ सां प्रॉपर मच्छीअ जा पीसिस खणी सघो था। मां हिन में पटाटा बि विझंदमि, पर पटाटा ऑप्शनल आहिनि, ठीकु आहे। असांजो पटाटनि खां सवाइ गुज़ारो न थींदो आहे, इन करे पटाटा ज़रूरी। सो ही कुझु ईअं हेतिरा हिन साइज़ जा, तमामु थुल्हा ॻतरा न आहिनि करिणा ऐं सफ़ा सना बि न हुजनि जहिड़ा असां तरण लाइ कंदा आहियूं, त इहे जेकॾहिं विझणु चाहियो त सना सना कटियो, एतिरा सना, ठीकु आहे। छो त मच्छी जल्दी ॻरी वेंदी आहे, त पटाटो अगरि थुल्हो हूंदो त देरि सां ॻरंदो। मसाला जेके असांखे खपंदा उहो आहे हेड टपटी, 1/4 टीस्पून आहे, 1/2 टीस्पून आहे ही जीरो कुटल ऐं 1 टीस्पून धाणा, 1 टीस्पून मिर्च ॻाढ़ा ऐं 1 टीस्पून आहे लूणु, ठीकु आहे। ऐं लूणु ऐं मिर्च तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जे हिसाब सां बि खणी था सघो। उनखां सवाइ 1/2 टीस्पून आहे गरम मसालो पीठल, ऐं मुंहिंजो मसालो ई घर जो ई पीठल हूंदो आहे, होममेड गरम मसाला बाय नसरीन वफ़ाई अगरि तव्हां ॾिसंदव त तव्हांखे मिली वेंदो उहो। हीअ आहे मेथी, मेथी जेका आहे इहा पैकेट वारी आहे, कसूरी मेथी। पोइ हिन खे साफ़ु करणु ज़रूरी आहे, त हिन में अक्सर जेको आहे न सनियूं सनियूं काठियूं बि कटियल हूंदियूं आहिनि, त उहे हिन मां कढी छॾियो, छो त ॾाढियूं जेके हिन जूं कटिनि था उहे बि सुकी थियूं वञनि, त उहे हीअ 1 टेबल स्पून मेथी आहे ऐं सावा मिर्च 2 टे, 1/2 कप जेको आहे ॾही आहे, ठीकु आहे। ॾही ॾाढी सुठी फेटियल हुजे, ठीकु आहे। उनखां अलावा हिते हिकिड़ो फुल टीस्पून मां अदरक थूम पीठल हिन तेल में विधी आहे, 1/2 कप खां बि घटि जेको आहे मुंहिंजो तेल आहे, अदरक थूम पीठल मां उन में विधी आहे। इनखे मां थोरो हाणे बाहि वधायांसि थी
ऐं हिनखे हल्को पचाईंदासीं। फ्राई न आहे करिणो, बिल्कुलु कलर चेंज न थिए। हीअ हिकिड़ी ॾाढी मज़ेदार ऐं नई रेसिपी आहे, त उहा तव्हां सां मां चयो त शेयर करे छॾियां। हालांकि मच्छी मूं वटि जेका आहे उहा प्रॉपर पीसिस न आहिनि मूं वटि, पर हीअ ज़ाहिर जॾहिं असां सॼी मच्छी वठी ईंदा आहियूं त इहे टुकड़ा बि असांखे उन में हिसे में ईंदा आहिनि तौर में, त मां त उन्हनि खे बि यूज़ करे छॾींदी आहियां। सो हाणे सभिनी खां पहिरियों असां हीअ हिनखे थोरो हल्को पचाईंदासीं, ठीकु आहे। उनखां पोइ ठीकु आहे, मूं चयो त जेको आहे हिनखे फ्राई न आहे करिणो सफ़ा। इहा तव्हांखे ख़बर हुजे त जॾहिं असां हिनखे फ्राई कंदा आहियूं सफ़ाई ब्राउन थी वञे, हिन जो टेस्ट ॿियो हूंदो आहे। ऐं जॾहिं हीउ कचो हूंदो आहे त उनजो टेस्ट जेको हूंदो आहे थोरो डिफरेंट हूंदो आहे, ऐं उन कची अदरक थूम जो थोरो वधीक सुठो टेस्ट हूंदो आहे। हाणे हिन में मां विझंदमि ॾही ऐं कुझु मसाला। हीअ हाफ कप ॾही सुठी फेटियल मां हिन में विझी छॾी आहे, ऐं हाणे मां हिनजी बाहि तेज़ कंदमि, ठीकु आहे। ॾहीअ सां गॾु गॾु असां हीअ मसाला विझंदासीं। गरम मसालो पीठल न आहे विझणो, बाक़ी इहे मसाला जेके सभु गॾु पिया आहिनि, मिर्च, धाणा, लूणु, हैड ऐं जीरो कुटियल या पीठल जहिड़ो बि हुजे, इहे सभु असां हिन में विझंदासीं। बाहि थोरी तेज़ कंदासीं त जीअं हीअ असांजो ॾहीअ जो जेको पाणी आहे उहो जल्दी सुकी वञे, ऐं हीअ असांजा मसाला चङी तरह असांखे हिन में पोइ भुञणा आहिनि, ठीकु आहे। ॾिसो हाणे ॾहीअ जो पाणी सुकी वियो, ऐं हिन में अदरक थूम ऐं मसाला जेके आहिनि चङी तरह सां भुॼी विया आहिनि। हाणे असां हिन में विझंदासीं मच्छी ऐं पटाटा, ठीकु आहे। मां हथ सां खणी थी विझां, छो त हिन में जेका थोरो घणो मच्छी मां निकितल पाणी बि आहे, मच्छी फ्रीज़ थियल हुई, कढी रखी आहे, त उन थोरो पाणी छॾियो आहे। भई पटाटा बि हिन सां गॾु ई विझी छॾींदासीं, ऐं असां पोइ हिनखे भुञंदासीं। हीअ सभु विधा अथमि। सो हाणे हिनखे 2 मिंट हिन सां ई गॾु असां भुञी वठंदासीं। सो हिकिड़े हथ में फ़ोन आहे, ॿिए हथ सां कमु थो थिए, देॻड़ी जलिया नथी त उहो जेका भॼणी थी वञे। सो 2 मिंट हिनखे चङी तरह सां भुञणो आहे असांखे, ईअं थोरो मच्छीअ जो कलर चेंज थी वञे, ठीकु आहे। पर घणो न त अगरि सफ़ा पची वई त पोइ भॼी पवंदी, त मच्छी भञणो कोन्हे, सिर्फ़ु न थोरो रंग चेंज थी वञे। सो इन्हनि पीसिस खे आराम सां तव्हां उथलाए सघो था। ऐं उहो ई मूं चयो त पटाटा ऑप्शनल आहिनि, न विझणु चाहियो त न विझो, पोइ ख़ाली मच्छीअ खे भुञी छॾियो। आवाज़ु नोट कयो त तव्हांखे महसूसु थींदो हाणे हिन में बिल्कुलु पाणी कोन्हे, ऐं हिन जो तरो जेको आहे हल्को हल्को ख़ुश्क थियणु लॻो आहे। सो हाणे मच्छी भुॼी वई, पटाटा भुॼी विया मुंहिंजा। हाणे मां हिन में विझंदमि पाणी। हीअ हिकिड़ो मग पाणी जो विधो आहे मां, आम मग आहे, ठीकु आहे। इहो हिकिड़ो पाणी जो विधो अथमि। हिनखे थोरी देरि जे लाइ असां छॾींदासीं तेज़ बाहि ते, त जीअं बॉइल थी। उनखां पोइ हिनजी बाहि मां हल्की कंदमि जेसिताईं पटाटा ॻरी वञनि, छो त पटाटो ॻरियो त माना मच्छी त लाज़मी ॻरी वई हूंदी, ठीकु आहे। हिनखे घणो घुमाइणो न आहे। ऐं इन सां गॾु गॾु असां हिन में मेथी विझंदासीं, ठीकु आहे। मेथी विधी, कोशिशि कयो त मेथीअ खे हथ सां ईअं मेटे चूरो करे छॾियो। सो हीअ हिकिड़ो हिनखे बॉइल ईंदो जीअं ई, त मां हिनजी बाहि घटि करे हिनखे हल्की दम ते छॾे ॾींदमि पटाटनि जे ॻरण ताईं। ऐं पाणी भले सुकी वञे त कोई मसइलो न आहे, छो त असांखे हिन में घणी ग्रेवी न आहे रखणी। ऐं हाणे हिनखे ढकु ॾेई असां पचाईंदासीं, ठीकु आहे। सो 1 मिंट मां हिनखे तेज़ बाहि ते छॾियां थी, बॉइल थिए त बाहि घटि कंदमि। हीअ बाक़ाइदा बॉइल थियणु लॻो आहे, हिनजी मां बाहि घटि थी कयां ऐं दम ते पचाईंदमि। ऐं ग्रेवी जेका आहे असांखे हल्की छॾणी आहे, इन करे पाणी जेको आहे कुझु न कुझु असांखे सुकाए छॾिणो आहे। सो हीअ बाहि थी वई हिनजी हल्की, ऐं हाणे पटाटनि जे ॻरण ताईं मां हिनखे न छॾींदमि। तक़रीबन 15 मिंटनि खां पोइ मां हिनखे चेक कंदमि। सो 15 मिंट थी चुका आहिनि, हिनखे हाणे कयूं था चेक। पाणी न हिन में काफ़ी आहे, छो त असां सिर्फ़ु पटाटा चेक कंदासीं त ॻरिया आहिनि या न। पटाटा ऑलमोस्ट ॻरी विया आहिनि, ठीकु आहे। सो मच्छीअ खे न छॾींदासीं असां, हिनखे बिल्कुलु बि चेक न कंदासीं। पटाटा ॻरी विया आहिनि जो मतिलबु आहे त मच्छी बि लाज़मी ॻरी वई हूंदी। सो हाणे असां 2 शयूं बचायूं हिते, सावा मिर्च ऐं पीठल गरम मसालो, ठीकु आहे। सावा मिर्च विधासीं, पीठल गरम मसालो विधोसीं, हिनखे असां हल्को मिक्स कंदासीं। ऐं थोरी बाहि तेज़ कंदासीं त जीअं असां हिन जो पाणी सुकाए सघूं।
सो हिनखे ॾियूं था ढक, बाहि थोरी तेज़ था कयूं, हिन जो जीअं पाणी सुकी वञे ऐं ग्रेवी हिकिड़ी ठही वञे। सो हिनखे हाणे चेक था कयूं, हीउ ॾिसो। हाणे मूं तव्हांखे चयो त हिकु मग पाणी, ऐं तव्हांजे साम्हूं आहे हिकु मग पाणी विधो बि, ठीकु आहे, छो त पटाटा आहिनि। पर जेकॾहिं तव्हां पटाटा नथा विझो ऐं ख़ाली मच्छी आहे, पोइ तव्हांखे अधु मग पाणी बि काफ़ी थी वेंदो, ठीकु आहे। उन सां छा थींदो त हिकु त मच्छी चङी तरह पची वेंदी ऐं थोरी मच्छीअ जी जेका यखनी आहे उहा बि निकिरी हिन में ॿोड़ बि मिक्स थींदी। सो हेतिरी घाटी ग्रेवी, सफ़ा घाटो मसालो हुजे त ॿोड़ खे जेको आहे बाहि तां हटाइणो आहे। बाहि बंदि कई आहे मां, हुनखे 2 मिंट मां ढकती ॾियां। जॾहिं बि थोरी घणी ग्रेवी या रस वारो ओड़ हुजे त उनजी बाहि बंदि करण खां पोइ थोरी देरि ढक ॾेई छॾे ॾिजे, पोइ कंदासीं डिश आउट। हिनखे मां 10 मिंट छॾे ॾिनो, ठीकु आहे। हाणे असां कढूं था हिनखे, ॾोही सां कढणु मुश्किल थींदो आहे कॾहिं कॾहिं, सो मां हिनखे कढां थी हिन ॿोड़ कढण वारे चमचे सां ऐं हिन पंहिंजी नई प्लेट में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हांखे ज़रूरु इहा रेसिपी वणंदी, प्लीज़ मूंखे रिस्पॉन्स ॾिजो, ॿुधाइजो कीअं लॻव। मच्छी जा पीसिस मूं वटि प्रॉपर न आहिनि हिन में, पर मच्छी आहे बहरहाल मच्छीअ जो ॿोड़ आहे त हुन में मच्छी त लाज़मी हूंदी, ठीकु आहे न। ऐं पटाटा जीअं मां चयो ऑप्शनल आहिनि, सो जेकॾहिं तव्हां पटाटा न विझणु चाहियो त न विझो, ऐं जेकॾहिं विझणु चाहियो त हुन में पाणी जो मिक़दारु इहो ई हुजे जेको मां ॿुधायो आहे, न विझो त पाणी जो मिक़दारु घटि हुजे, ठीकु आहे। सो हीउ मज़ेदार मच्छी ऐं पटाटनि जो ॿोड़ तयारु आहे। पचाए ॾिसिजो, खाई ॾिसिजो। हिन बसर कोन्हे, हिन में टमाटर न पिया आहिनि, बाक़ी ॿिया सभु मसाला ऐं ॾही। सो हीउ मुंहिंजो ॿोड़ तयारु आहे ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणंदो। हीअ रेसिपी ज़रूरु ट्राए करे ॾिसो, इंतिहाई मज़ेदार सिंपल। मसाला तमामु घटि अथसि, कोई घणा मसाला या मिर्च बि न आहिनि, पर डिपेंड करे थो तव्हांखे केतिरा था वणनि, तव्हां उन हिसाब सां करे था सघो, घटि या वधि, ठीकु आहे। सो इंतज़ारु रहंदो तव्हांजे कमेंट्स जो। हाणे अॻियां हलूं था त ॾिसां ॿियो मां छा कयो आहे गॾु गॾु। मां गॾु गॾु हिते ताहिरी बि पचाए चुकी आहियां। सो मुंहिंजी ताहिरी रेडी आहे ऐं हाणे मां मानी पचाईंदमि ऐं लंच मुंहिंजो ठही वेंदो। टाइम थियो आहे हिन महिल 6:15। सांझे जी निमाज़ असां पढ़ी वरिती आहे ऐं उनखां पहिरियों 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी सांझे ताईं मां हे गुल ठाहिया आहिनि। हिननि जी मां अलॻि सां वीडियो बि ठाही आहे, त उहा अलॻि शेयर कंदमि। इहे व्लॉग में न थी विझां छो त न त इहो वीडियो इलाही वॾी थी वेंदी ऐं हूअं बि मां क्राफ्ट्स जूं वीडियोज़ अलॻि ठाहींदी आहियां। सो इहो हुयो मुंहिंजो टारगेट, जेको एॾनि ॾींहंनि खां हिते मां कचिरो फैलाए वेठी हुयमि ऐं कंप्लीट न थिया आहिनि अञा, बसि मां सेखारिया आहिनि 2-3, पर अञा मां ॿिया बि हिननि मां ठाहींदमि। सो इहो सिलसिलो मुंहिंजो जारी रहंदो। वीडियो अॼु कंप्लीट थी वई ऐं अञा ताईं असांजी ताहिरी जाम पई आहे माशाल्लाह। थोरी थोरी खाइबी, ज़ाहिर मिठो थोरो ई खाइबो आहे। ऐं ॿियो छा आहे सुराण, हिन में छा आहे, छोला, छा सुराण चाप थी ठाहे, तव्हांखे उहा रेसिपी ॾिसण लाइ मिलंदी। ऐं हिते चांवर भिॼाए रखिया अथई। सो राजमानी में चांवर भिगल आहिनि, इहे त आहिनि। पटाटा बॉइल कया अथई। इहा सदोरी धीअ छिले ठाहे मसाला विझी मूंखे ॾींदी त पोइ मां चांवर ऐं पटाटनि जूं टिकियूं ठाहींदमि। तव्हां खां मां हाणे मोकिलायां थी, छो त घर जा कमकारियूं इलाही आहिनि। अॼु जो व्लॉग तव्हांखे ज़रूरु वणंदो, मूंखे तव्हांजी कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। ऐं हीअ क्राफ्ट तव्हांखे कीअं लॻो, हिनखे ठाहिण जो तरीक़ो तव्हांखे इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां शेयर कंदमि। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह तव्हांखे सलामत रखे। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वरी।